चंड जे टुकरनि ऐं पूरे चंड जे हवाले सां केतिरियूं ई कहाणियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि ऐं साइंस बि खोड़ अजीब दरियाफ़्तूं करे चुकी आहे। पर तंहिं हूंदे बि माहिर तहक़ीक़ूं जारी रखियूं पिया अचनि। मुख़्तलिफ़ माहिर चंड ऐं उन जे इंसानी रवैये ते पवंदड़ असरनि जे हवाले सां तहक़ीक़ूं करे चुका आहिनि ऐं हाणे हिक तहक़ीक़ में इंकिशाफ़ कयो वियो आहे त पूरो चंड आबघात में वाध सां वाॻियल आहे। हाणे हिक तहक़ीक़ में इहो इंकिशाफ़ साम्हूं आंदो वियो आहे त पूरो चंड आबघात में वाध सां वाॻियल आहे। इंडियाना यूनिवर्सिटी में कॉलेज ऑफ मेडिसिन जी नफ़्सियात जे माहिर ॼाण जी मॉनिटरिंग ऐं तज्ज़ियो करण बाद दरियाफ़्त कयो त पूरे चंड जे हफ़्ते दौरान आबघात जे वाक़िअनि में वाध थी आहे। हिन दौरान 55 सालनि खां वधीक उमिरि वारनि माण्हुनि में आबघात जो रुझान वधीक ॾिठो वियो। नफ़्सियात जे माहिर इन हवाले सां आबघात जे ॾींहंनि ऐं महीननि जे वक़्त खे नज़र में रखंदे नतीजा तरतीब ॾिना आहिनि। नफ़्सियात जे माहिर पंहिंजी तहक़ीक़ में ॾिठो त आबघात जो रुझान अक्सर मंझंदि 3 वॻे खां 4 वॻे ताईं थिए थो। अहिड़ी रीति इन जो वास्तो सॼे ॾींहं जे दॿाअ सां थी सघे थो। इन वक़्तु घटि रोशनी जी शुरूआत हूंदी आहे। सर्केडियन जीन्स ऐं कोर्टिसोल जो इज़हार बि घटि थी वेंदो आहे। सेप्टेम्बर में आबघात वधी वेंदा आहिनि। ही उहो वक़्तु हूंदो आहे जॾहिं घणा माण्हू पंहिंजी गर्मियुनि जूं मोकलियूं ख़तमु करण वारा हूंदा आहिनि। इहा सूरत हाल बि दॿाअ जो सबबु बणिजी सघे थी। डॉक्टर अलेक्जेंडर निकोलेस्को ऐं संदसि टीम तरफ़ां इंडियाना में मारियून काउंटी कोरोन्स ऑफिस मां 2012 ऐं 2016 जे अरसे दौरान थियल आबघातनि जी डेटा हासिल करे उन जी जांच कई वई। डॉक्टर अलेक्जेंडर चयो त असां उन मफ़रूज़े जो तज्ज़ियो करणु चाहियूं पिया त पूरे चंड जे ॾींहंनि में आबघातनि में वाध थिए थी या न। असां इन ॻाल्हि जो तयन करणु चाहियूं पिया त छा इन वक़्तु वधीक ख़तरे वारनि मरीज़नि जी वधीक सार संभाल करणु घुर्जे या न करणु घुर्जे। डॉक्टर अलेक्जेंडर चयो त आबघात लाइ रत जे बायोमार्कर जी लिस्ट जी जांच कई वई। आबघात जा बायोमार्कर पूरे चंड दौरान आबघात जी अॻकथी कनि था। ॾींहं जे अध वारो वक़्तु ऐं साल लाइ अहिड़ा सभ खां वधीक मुतहरिक महीना ॻोल्हा विया जॾहिं आबघात जो रुझान पैदा कंदड़ जीन वधीक मिक़दार में ज़ाहिर थियनि था। ही उहे जीन आहिनि जेके जिस्म जी अंदरूनी घड़ीअ खे मुनज़िम कनि था। इन्हनि खे सर्केडियन क्लॉक बि चयो वेंदो आहे। जांच दौरान असां इहो बि ॾिठो त अल्कोहल जे इस्तेमाल जी ख़राबी में मुब्तला माण्हुनि या ॾुखोयल माण्हुनि खे उन वक़्त दौरान वधीक ख़तरा लाहक थियनि था। निकोलेस्को चयो त पूरे चंड मां ख़ारिज थींदड़ वधंदड़ रोशनी उन अरसे दौरान आबघातनि में वाध जो सबबु बणिजी सघे थी। इहा रोशनी जिस्म जे सर्केडियन ताल में हिकु अहम किरदारु अदा करे थी।